आईसीसी चैंपियंस ट्रॉफी जी महादंगल में भारत पाकिस्तान के 6 विकेटुन तां हाराए छॾियो। भारतीय टीम पाकिस्तान तरफ़ा मिलियल 242 रन्सुनि जो हदफ़ 43 ओवर में 4 विकेटुनि जे नुक़सान ते पूरो करे वरितो। विराट कोहली विनिंग शॉट सां पंहिंजी सेंचुरी बि पूरी करे वरिती। श्रेयस अय्यर 56, शुभमन गिल 46, रोहित शर्मा 20, हार्दिक पांड्या 8 ऐं अक्षर पटेल 3 रन्सूं ठाहियूं। दुबई में क़ौमी टीम पहिरीं बैटिंग कंदे 52 ओवर में 241 रन्सूं ठाहे आउट थी वई। रुगो शकील साउथ 50 ठाहे सघियो। चैंपियंस ट्रॉफी जे अहम मैच में पाकिस्तान भारत खे वॾो हदफ़ न ॾेई सघियो। भारतीय बॉलिंग लाइन आॾो क़ौमी टीम जे रांदीगरनि जी लाइन लॻी वई। मोहम्मद रिज़वान 46, खुशदिल 38, बाबर आज़म 23, सलमान आगा 19, नसीम शाह 14 ऐं इमामुल हक़ 10 रन्सूं ठाहे पवेलियन भेड़ा। हारिस रऊफ़ 8, ताहिर तैयब 4 ऐं शाहीन आफ़्रीदी ॿुड़ी ते आउट। पाक भारत मैच लाइ सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ शहरनि में वॾियूं स्क्रीन्स लॻाई वयूं। कराची डिवीज़न जे कोरंगी, सीवियूं, निशानी पाकिस्तान यूथ क्लब, गुलिस्तान, जौहर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नाज़िमाबाद ऐं मलीर में वॾियूं स्क्रीन्स लॻाई वयूं। हैदराबाद, लाड़काड़ो ऐं घोटकी समेत 20 ज़िलनि में पाक भारत मैच लाइव ॾेखारण जो बि इंतज़ाम। हैदराबाद में नियाज़ स्टेडियम, खैरपुर में मुमताज़ क्रिकेट ग्राउंड ऐं टंडो मोहम्मद खान में मैच स्क्रीन ते लाइव ॾेखारे वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़रबाईजान जे दौरे ते बाकू पहुची वियो। वज़ीर आज़म जे एयरपोर्ट ते आज़रबाईजान जे अव्वल नायब वज़ीर आज़म ऐं नायब वज़ीर परॾीही वज़ीर पारां आजिया। शहबाज शरीफ़ आज़रबाईजान जे सदर ॿियनि आला इख्तियारनि सां मुलाक़ातियूं कंदो। मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापनि जी मज़बूती, वापार ऐं सीड़पकारी खे हथी ॾियारण ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। दिफ़ाई सहकार खे हथी वठण, माहौलियाती तब्दीली जे असरनि खे मुंहुं ॾियण लाइ सहकार ते ॻाल्हियूं थींदियूं। पाक आज़रबाईजान विच में मुख़्तलिफ़ शोबनि में मफ़ाहमती याददाश्तनामनि ऐं मुआहिदनि ते सयूं बि कयूं वेंदियूं। सिक्योरिटी फोर्सेस जो डेरा इस्माइल में 2 धारदार कार्रवाइयूं। ख़ारजी फितने जा 7 दहशतगर्द जहन्नुम भेड़ा। IFTR मूजिब GI खान के दराबिन वारे इलाइक़े में ख़ारजियुनि जी मौजूदगी जे ॻुझे इतलाह ते कार्रवाई कई वई, जंहिं जे नतीजे में 4 ख़ारजी मारिजी विया। मधी जे इलाइक़े में ॿी कार्रवाई दौरान 3 दहशतगर्दनि खे मारियो वियो। मारिजी वियल ख़ारजियुनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। मारिजी वियल ख़ारजी दहशतगर्दी जे केतिरनि ई कार्रवाइनि में मुलविस हुआ ऐं दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयूं जारी रहंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां डेरा इस्माइल में 7 ख़ारजियुनि खे जहन्नुम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सेस खे भेटा पेश। सिक्योरिटी फोर्सेस जी बहादुरी जी वाखार।